नाज़रीन, खैरपुर में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं करबला जे शहीदन खे भेटा पेश करण लाइ औरतुनि तरफ़ां बाली जी पिड़ ते टांडनि जो मातम कयो वियो। तफ़सील वकार मंगी जी हिन रिपोर्ट में। हर मातमदार जी मोमिन जी, हर मातमदार जी मोमिन जी ही आहे सदा मौला। हुसैन जो गम दे मौला, मुखे हुसैन जो गम दे, हुसैन जो गम दे मौला, मुखे हुसैन जो गम दे। अहमद जे ज़ेबो ज़ैन जो गम, हैदर जे नूर ऐन जो गम, ज़हरा जे दिल जे चैन जो गम, अक्सीरा पाक हुसैन जो गम। गम शाह शहीदा जो आहे, गम शाह शहीदा जो आहे, हर गम अजदवा मौला। हुसैन जो गम दे मौला, मुखे हुसैन जो गम दे। मैदान करबला में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम उन जे जानसारनि पारां इस्लाम जी सरबुलंदीअ लाइ ॾिनल लाजवाल क़ुर्बान खे भेटा पेश करण लाइ बालीअ जे पिड़ इमाम बारगाह में मोमनियाणियुनि पारां बीबी ज़ैनब अलैहिस्सलाम ऐं बीबी सकीना अलैहिस्सलाम जी यादि में टांडनि ते मातम करे या हुसैन हाय ज़ैनब हाय सकीना हाय या अब्बास जूं सदाऊं बुलंद कयूं वयूं। मोमनियाणियुनि टांडनि तां गुज़री या हुसैन करे शोधाए करबला खे भेटा पेश कई। टांडनि तां गुज़रंदे या हुसैन चवंदे मोमनियाणियुनि बासूं पिण बासूं टांडनि ते मातम करण दौरान औरतुनि खे हंज में मासूम ॿार पिण खयल हुया। उन मौके ते औरतुनि मोमनियाणियुनि जो चवणो त असांखे केतिरा ई साल थिया आहिनि, असां टांडनि ते मातम कंदे गुज़रंदियूं आहियूं, असांखे ॼण महसूस ई न थींदो आहे त असां टांडनि ते मातम कयूं था। असांखे ईअं महसूस थींदो आहे त असां गुलाब जे गुलनि तां गुज़रूं था। मोमनियाणियुनि जो चवणो हुयो त असां टांडनि जे मातमनि ते बासूं खणंदा आहियूं ऐं उहे असांजूं बासूं साल जे अंदरि ई पूरियूं थींदियूं आहिनि ऐं असां उहे बासूं अची हिते हर साल ॾींदा आहियूं। उन मौके ते मोमनियाणियुनि मेरान टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त साल जो हुयासीं असांजी मातम शुरू आहे, हाणे जी न आहे, बचपन खां वठी असां सैण जी मातम कंदा आहियूं। बीबी सैण पाण हूंदी आहे, अॻिले साल बि मौजो थियो, बीबी सैण पाण बीठी। इमाम सजाद जो ताज़िए में असां महसूस न थींदी आहे। ईंदा आहियूं असां टांडा ॿारंदा आहियूं, काठियूं असांखे ख़बर न पवंदी आहे, असांखे इहो महसूस थींदी आहे असां गुलनि ते हलूं था, नंढा वॾा सभु गुलनि ते हलूं था। का बि असांखे तकलीफ़ न थी आहे, न पंजतनि जे सदके तकलीफ़ थींदी कंहिंखे न थींदी। पंजतनि जे सदके मां मौला जे दर तां बच्चा बि पीनी वरिता आहिनि। मुंहिंजी तमन्ना हुई मौला मूंखे इहा ड्यूटी ॾिजाए, मुंहिंजी पंजतनि ड्यूटी क़बूल कई आहे। मैदान करबला में इमाम हुसैन उन जे साथियुनि पारां ॾिनल लाजवाल क़ुर्बानियुनि खे ख़िराज तहसीन पेश करण लाइ मोमनियाणियुनि पारां टांडनि ते घुमी करे मातम कयो। कैमरामैन जान मोहम्मद नारेजो सां गॾु वकार हुसैन मंगी, मेरान टीवी न्यूज़, खैरपुर मीरस।